पीरन जी हवेली में ज्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो केस जो जवाबदार असद अली शाह ऐं संदसि डीएनए जा जुज़ा कराची मुंतकिल निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जवाबदार जी डीएनए रिपोर्ट में हेरफेर बाबति अफ़वाहनि जो नोटिस वरितो। ख़ैरपुर पुलिस पीर असद अली शाह ऐं संदसि डीएनए कराची मुंतकिल करे छॾी। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त फातिमा फड़ो क़त्ल केस में हू कंहिं बि क़िस्म जो दबाउ न क़बूलींदा, वारसनि जी भरपूर मदद कई वेंदी। जवाबदार असद अली शाह ऐं डीएनए जा जुज़ा कराची मुंतकिल कया विया आहिनि। इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं कई वेंदियूं। कचे में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। इंटेलिजेंस बुनियादनि ते ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबे में बदिलियूं मुक़ररी शुरू कई वियूं आहिनि। पुलिस जी बदिलियुनि सां सियासी असर खे नज़र में रखियो पियो वञे। कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ शटर बंदि हड़ताल। चइनि सूबनि जो दंग डेरा मोड़ ते 10 कलाकनि खां सवे माण्हुनि जो धरणो जारी। टायरनि खे बाहि। जमायत इस्लामी जो अमीर सिराज उल हक़ जी बि धरणे में शिरकत। कंदकोट, गौसपुर, गुड्डू, बख्शापुर, बटाणी शहर में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त कश्मीर पुलिस अमुन क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कंहिं बि क़िस्म जा क़दम न खंया विया आहिनि। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवार उल हक़ काकड़ जो चवणु आहे त बिजली महांगी थियण सां बीठा रोक हड़ताल करण जहिड़ो इशू ई नाहे। बिजली जे मामले ते तकड़ में को फ़ैसिलो न कयो वेंदो, को अहिड़े फ़ैसिलो न कयो वेंदो जेको बाद में वरी वापसि वठणो पइजी वञे। निगरान हुकूमतूं अवामी मसइलनि खां चङे नमूने वाक़िफ़ आहिनि। अवाम महांगाई सबबि तमामु घणो परेशान आहे, जंहिंजो एहसास आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं अवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खणी रहियूं आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान कंहिं ॿिए खे तकलीफ़ पहुचणु न घुर्जे। निगरान वरो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर। जानी खेल में आपघाती हमले दौरान शहीद थियल पाक फ़ौज जे 9 जवाननि जा मड़ मिटी मां हवाले। ISPR जो चवणु आहे त शहीद थियल जवाननि जा मड़ अबाड़नि इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कया विया। IPE यूनिवर्सिटी सखर शहीद अजमल सावंत ऐं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ऐं स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान। VC डॉक्टर आसिफ अहमद शेख जो चवणु आहे त शहीदनि क़ौम खे शऊर ॾियण लाइ वॾो कमु कयो। संदनि ख़िदमतुनि खे ख़ैरात पेश करण लाइ शहीदनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जे ॿिए ॾींहुं अदबी कॉन्फ्रेंस तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली, सिंधी सक़ाफ़त खाते जे डायरेक्टर मुनव्वर महज़र समेत अदीबनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। तंगवानी में कोर्ट जो दरवाज़ो किरण जे नतीजे में 2 नींगर दॿिजी फ़ौज, 4 ॼणा ज़ख़्मी घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल पहुती। ॿारनि जे वालिदनि खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सो लाड़काणे में हथियारबंदनि औरत खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हैदरी थाणे जी हद अयूब कॉलोनी में अनवर ख्वावर गोलियुनि जो ख़ात्मो।